ज़बरदस्त व्लॉग तव्हांजे लाइ मां खणी आयो आहियां। हिन जॻह ते पुॼंदे पुॼंदे मूंखे राति थी वियो। हीअ दरगाह किथे आहे, कहिड़ी जॻह ते आहे, सभु कुझु तव्हांखे ॿुधायां थो मां अॻिते हली। माशाल्लाह तव्हां साम्हूं लोकेशन ॾिसी था सघो, VIP लोकेशन आहे। चौ तरफ़ जबल आहिनि ऐं जबलनि जे विच में आबादी आहे। हिते पुॼंदे पुॼंदे मूंखे जेको आहे शाम थी वियो। उन जे करे मां व्लॉग जेको आहे इतां ई स्टार्ट कयो। जेके बि दोस्त आहियो, अगरि पेज ते न आहियो त पेज खे लाइक लाज़मी कजो, सभिनी दोस्तनि जी महिरबानी थींदी। हिते पुॼंदे पुॼंदे मूंखे राति थी वियो। हिन दरगाह जे बारे में मां तव्हांखे अॻिते हली सभु कुझु ॿुधाईंदुसि, तव्हांखे हिन जो ज़ियारत बि कराईंदुसि ऐं तमामु हिते सुकून वारो इलाइक़ो आहे। उते जीअं पुॻासीं त असांखे प्यारो दोस्त मिली वियो, ग़ुलाम नबी बिरोही साहिबु। जंहिं चयो हल चांहि पियूं। असां चांहि पीअण आयासीं त जेको आहे मूं होटल वारे खे चयो बिल वठि, त हुन जेको आहे अॻे ई जेको आहे पैसा कढी छॾियो त चई त सनी खां बिल न वठिजांइ, चांहि जा पैसा मां ॾींदुसि। तव्हां साम्हूं ॾिसी सघो था। होटल वारो हीअ आहे, तमामु बहितरीनु चांहि ठाहींदो आहे। उते होटल ते ई दोस्त मिली वियो। हिन चयो तुंहिंजा वीडियो मां टिकटॉक ते ॾिसंदो आहियां, मुंहिंजी चांहि पी वञु। मां चयो चांहि मूं पीतो आहे, हाणे बसि वीडियो मां तव्हांजो ठाहियां थो। पोइ इन जे करे हिन खे बि एड करे छॾियो वीडियो में। हीउ ग़ुलाम नबी बिरोही साहिबु उते इंचार्ज आहे, पुलिस में ड्यूटी कंदो आहे। तमामु बहितरीनु इंसानु आहे, ॾाढी मुंहिंजी ख़िदमत कई। हाणे हिन खां मोकिलाए मां अॻिते दरगाह तरफ़ रवानो थी वियुसि। त हीअ आहे दरगाह नेक शरीफ़, तव्हां साम्हूं ॾिसी सघो था। त उते ई दरगाह ते ई दोस्त आहे जेको जूस वूस हलाईंदो आहे। हिन चयो मुंहिंजो वीडियो भरी साम्हूं दरगाह आहे नेक शरीफ़ जो, हिते ई वीचारो जूस वूस जेको आहे ॿारनि जूं शयूं खपाईंदो आहे। कॾहिं बि अचो त हिन खां लाज़मी शयूं वठिजो, महिरबानी थींदी तव्हां दोस्तनि जी। जान में थकावट हुई, सुबुह जो टाइम हो, त दोस्त चयो हिन पाणी मां तड़ कयूं, मथां निकिरे थो खूह मां, तमामु VIP पाणी आहे ऐं तड़ करण सां ई इंसानु से जेको आहे फ्रेश थी वेंदो आहे। पोइ असां बि हिन पाणी में तड़ कयो। असां बि गोॾ पाए घिरी वियासीं पाणी में। तमामु जेको आहे सुकून आयो हिन पाणी में तड़ करण खां पोइ। ॿराड़ी हो, उते जेको आहे परदेस हो, कपिड़े धोइण वारे साम्हूं जेको आहे तड़ कयो, तव्हां साम्हूं ॾिसो पिया। उन खां पोइ जेको आहे मुंहिंजो जान सफ़ा फ्रेश थी वियो। उन खां पोइ मां जेको आहे पंहिंजा कपिड़ा पाता ऐं पाक साफ़ थी। मूं सोचियो दरगाह ते वञा, जेको आहे उते ज़ियारत कयां, छो त जिते माण्हू वञे क़बरनि ते उते पाक साफ़ थी पोइ वञे। ऐं ॿियो सुबुह जो टाइम बि हो। फ्रेश थियण खां पोइ जेको आहे मां हाणे जेको आहे रवानो थी वियुसि साईं ग़ुलाम शाह जेलानी जी दरगाह ते। हीअ तव्हां साम्हूं ॾिसो पिया साईं जी जेको आहे दरगाह आहे। अंदरि मां आयुसि। साईं जो जेको आहे हीअ मज़ार मुबारक आहे, तव्हां साम्हूं ॾिसो पिया। साईं ग़ुलाम शाह जेलानी हिकु तमामु फ़क़ीर क़िस्म जो इंसानु हो, अलाह लोक जेको आहे इंसानु हो। हीअ उनजो मज़ार मुबारक आहे। उते मूं दुआ घुरियो, अलाह साईं हिननि जे सदके असांखे माफ़ु करे, असांजा गुनाहूं माफ़ु करे, असांजे सिंध जे मथां रहम करे, पंहिंजे प्यारनि जे सदके। दरगाह ते ज़ियारत करण खां पोइ चांहि जो मूड थी वियो। हीअ पती ॾिसो पिया। ऐं हीअ जेको आहे उते दोस्त हिकिड़े खीर बि जेको आहे असांखे ॾिनो, सुञाणे पियो ऐं खीर ॾेई वियो। माशाल्लाह तव्हां ॾिसो पिया, हीअ खीर ख़ालिस खीर जी असां चांहि जेको आहे ठाहियो ऐं खंडु बि मौजूदु हो, खंडु बि वठी आयासीं। पंहिंजे हथनि जी चांहि असां जेको आहे ठाहियो। साम्हूं जेको आहे तव्हां ॾिसो पिया किटली में चांहि बि ठहे पियो ऐं परियां मानी जेको आहे नाश्ते लाइ उहो बि ठहे पियो। माशाल्लाह चांहि ऐं मानी जेको आहे असांजो तयारु थी वियो नाश्ते जे लाइ। सुबुह जो टाइम हो, सुबुह जो टाइम चांहि खां सवाइ जेको आहे अधूरो हूंदो आहे। तव्हां ॾिसी पिया सघो, हीअ बिस्किट बि अची विया असां। हीअ बिस्किट तव्हां ॾिसो पिया। माशाल्लाह चांहि बि तयारु थी वियो। चांहि ऐं चुमी जा इनकारी पिन दे ॾिठासीं बुख़ारी। माशाल्लाह हीअ चांहि बि तयारु थी वियो ऐं असां जेको आहे चांहि पीअण बि जेको आहे शुरू करे छॾियो। वाह 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 जो मज़ो आयो। असां आयासीं अॻिते दरगाह ते जेको आहे ज़ियारत करणु, जेको वॾो दरगाह आहे उते आयासीं। मां जेको आहे पंहिंजा चैंपल जेको आहे साइड ते रखिया ऐं अंदरि जेको आहे दरगाह में जेको आहे दाख़िल थी वियुसि। तव्हां साम्हूं ॾिसी सघो था, हीअ दरगाह आहे ऐं मां जेको अंदरि हली तव्हांखे ॾेखारियां थो। मौजूदा वक़्त में हिन दरगाह जो गादी नशीन साईं साले शाह जेलानी आहे। अगरि मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाज़मी कमेंट करे ॿुधाइजो ऐं वीडियो खे शेयर बि कजो, जीअं अॻिते मां अहिड़ा वीडियो तव्हांजे लाइ खणी अचां। जो ॿियो पार्ट ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं लाइक शेयर बि कजो। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।